कोन्हे गरीब बेगुनाह मारियो थो वञे, उहो शहीद थी वञे। असां एसपी ऐं DIG खे अपील कंदासीं त हे ग़रीब शहर आहे, हिन सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं। हिन में घोटकी में इहो अजय कुमार साहब ई उहो शहीद थियो थिए, उन जो 8 ॾींहं रहियो, पर 4 ॾींहंनि में उन जा कातिल गिरफ़्तार कया वञनि था। जे घोटकी में हिन में खैरपुर में ॾिसो, जिथे मालिकी वारो ॻोठु आहे, जेके तमामु सर्दी वारा आहिनि, उन्हनि जो इंसाफ़ थिए थो। हे ग़रीब शहर आहे, हिन में शहीद 8 ॾींहं आहे, शहीद सजाद अली चंडी 8 ॾींहं, 8 ॾींहंनि में पुलिस कुझु बि न कयो आहे। का बि शइ रहंदो ई मालिकनि खे थी तंग करे, छो इहो इंसाफ़ न आहे, इहो कानून न आहे। असां IG खे ऐं DIG SP घरू वज़ीर खे इहो ज़रूरु चवंदासीं त तूं जेको आहे, तव्हां जेको आहे सो इंसाफ़ कयो, शहीद जे खून सां इंसाफ़ कयो। अलाह ॾिसे थो। SHO DSP खे सूबेदार खे इहा अपील कयूं था त तूं जेको आहे सो कानून में अची ऐं जेको आहे सो ग़रीब शहीद सजाद अली चंडी जा जेको आहे सो तूं कातिल गिरफ़्तार कर, उन्हनि खे सज़ा ॾे। कहिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे? हेतिरो शहर आहे, हेॾो सारो खून खाई थो वञे यार। SHO DSP इंसाफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजे शहर में जेको आहे सो हेॾो वाक़ियो थियो आहे, तव्हां सुकून सां सुता पिया आहियो। असांजो इहो चवणु आहे त जेको आहे असांजे शहर में ॿिए हंधि ईअं नथो थिए, उते 8 परनि में कातिल गिरफ़्तार थिया वञनि। असांजे शहर में को इंसाफ़ न आहे, कुझु बि न आहे, का मालिकी न आहे। असां वरी बि चवंदासीं त वरी बि SHO मालिकनि खे तंग थो करे, उन्हनि जे घरनि में थो घिरे ऐं कातिलनि खे कुझु बि कोन थो चए। इहो हितां जो इंसाफ़ न आहे।